अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 15 जून 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। टंडे अलहियार में जसकम जी रैली। सिंधु दरिया तां कब्ज़ो ख़त्म करियो। सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बर्दाश्त न कंदासीं। सनान खान कुरैशी जो ख़िताब। क़ौमी अवामी तहरीक जूं सिंध जे हक़नि लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में जागरता रैलियूं। कश्मीर में जॉइंट एक्शन कमेटी ख़िलाफ़ क्रैकडाउन। इख़्तियारियुनि पारां 2 ॼणनि जे मारिजण जी तस्दीक़। मुज़ाहिरीन सां चकरियूं। बेरूत ते इसराइल जो हमिलो। ईरान पारां जवाबी हमले जो ऐलान। ट्रंप अमन मुआहिदे लाइ पुरुमेद। कराची में कामरेड हैदरबख्श जतोई जी यादि में तक़रीब। सिंध जे सुञाण धुरियुनि चयो आहे त वन यूनिट दौर में कामरेड हैदरबख्श जतोई जो अहम किरदारु हो। नामियारे रागी मांझी फ़क़ीर नई तनज़ीम जो ऐलान करे छॾियो। सईद मेमण जी बाज़ियाबी लाइ SDP जा एहतिजाजी मुज़ाहिरा। कम्युनिस्ट पार्टीअ पारां बजट आवाम दुश्मन करार। सामारे में ॻोठाणनि जो पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंधी इनाम आज़ाद। सिंध सभा अॻुवाण सुमार मल्लाह खंभिजी वियो। हाण पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जसकम पारां सिंध दुश्मन साज़िशुनि ख़िलाफ़ टंडे अलहियार में एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली में वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे जसकम सरबराह सनान खान कुरैशी चयो त सिंध में हथरादू पाणी जी खोट पैदा कई वई आहे। सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। कराची सिंध जी दिलि आहे, केर बि अलॻि नथो करे सघे। सिंध में वधंदड़ बदअमनी, मंशात, बेरोज़गारी, सिहत ऐं पीअण जे साफ़ पाणी जी खोट सभु अवाम सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जॾहिं त हुक्मरान चूंडनि दौरान कयल वाइदा विसारे वेठा आहिनि। सिंध जे शहरनि में नौजवाननि जा अगवा थियनि था। मंशात में वाध थी आहे। क़बीलाई तकरारुनि जे करे अमन अमान जी सूरतहाल ख़राब थी चुकी आहे। सनान खान कुरैशी वाज़ह कयो त सिंध जी वहदत ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त कराची सिंध जी दिलि आहे, सिंध जो हिसो आहे ऐं हमेशह सिंध जो ई रहंदो। हुन सिंध वासियुनि खे अपील कई त लाक़ानूनियत, मंशात ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद कनि। सिंध में जेका हथरादू पाणीअ जी खोट कई वई आहे, लाक़ानूनियत एतिरी वधी वई आहे जो नौजवान नसुल जी खे ॾींहं ॾिठे जो शहरनि में रस्तनि ते उन्हनि खे अगवा कयो थो वञे, उन्हनि खे फुरियो थो वञे। मंशात एतिरी वधी वई आहे जो नौजवान नसुल जी ज़िंदगी तबाह थी रही आहे। असांजे शहरनि में पीअण जो साफ़ पाणी कोन्हे, इस्पतालुनि में दवाऊं न आहिनि। पीपुल्स पार्टीअ जे दौर में असां सिंधी माण्हुनि खे जॾहिं इक़्तिदार जी लालच में जॾहिं इलेक्शनियूं थियनि थियूं त उहे माण्हू अचनि था, अची करे सिंधी माण्हुनि खे वोट वठण जे करे उन्हनि सां कूड़ा वाइदा कनि था। जॾहिं हू इक़्तिदार में अचनि था त हू पंहिंजे माण्हुनि खे विसारे वेहनि था। असां इहो ॿुधाइणु घुरूं था त हाणे सॼी सिंध रस्ता रोक कंदी। जेके माण्हू कूड़े मैंडेट ज़रिए इक़्तिदार में अचनि था उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइणु घुरूं था त तव्हांखे जिन माण्हुनि वोट ॾेई करे इक़्तिदार में आंदो, इक़्तिदार में अचण खां पोइ तव्हां उन्हनि खे विसारियो था। न उन्हनि खे पीअण जे लाइ साफ़ पाणी आहे, न इस्पतालुनि में दवाऊं आहिनि। सॼी सिंध में लाक़ानूनियत वधी वई आहे। शहर वीरान आहिनि। माण्हू जॾहिं पंहिंजे ॻोठनि खां छॾे करे कंहिं शहरनि में पहुचनि था त असांखे उते रोज़गार मिलंदो, पर उते उन्हनि खे को रोज़गार नथो मिले। महांगाई एतिरी वधी वई आहे, जेको मज़दूर माण्हू ॾींहं में 1000 रुपयो कमाए थो
उहो पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र कीअं कंदो। असां चऊं था इन्हनि सभिनी मसइलनि जो हल साईं GM सैयद जे नज़रिए में शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी ॾसियल वाट जेका अदम तशद्दुद जी आहे, जंहिं ते हलूं था, असां सॼी सिंधी क़ौम खे चऊं था त असां नवाब शाह खां पोइ अॼु हिते टंडोल यार में गॾु थिया आहियूं, वरी कंहिं ॿिए ज़िले में गॾु थींदासीं, वरी उन खां पोइ कंहिं ॿिए ज़िले में गॾु थींदासीं। सॼी सिंध इहो रेफरेंडम ॾिए थी त असांखे मंशात खां पाक कयो वञे, असांखे लाक़ानूनियत खां पाक कयो वञे, असांखे हीअ अमुन जी धरती आहे, हिते अमुन क़ाइमु कयो वञे, क़बाइली तकरारनि खे ख़तमु कयो वञे, नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि, इस्पतालुनि में दवाऊं ॾिनियूं वञनि, रोड रस्ता ठाहिया वञनि। जेके वॾियूं वॾियूं बजटियूं अचनि थियूं उहे माण्हू कढराए पंहिंजे पेटनि में विझनि था, पर हिन धरतीअ ते हिननि शहरनि ते ख़र्च नथा कनि। हाणे उन्हनि हुकुमराननि खे ॿुधाइणु घुरां थो त तव्हांजी रस्ता रोक कई वेंदी। सॼी सिंध में हर ज़िले में जेके माण्हू तव्हांखे वोट ॾेई करे इक़्तिदार में पहुचाइनि था, हाणे उन्हनि सभिनी माण्हुनि खे जाॻायूं था, उन्हनि सभिनी माण्हुनि खे चऊं था त उथो पंहिंजो हक़ घुरो। सिंध में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ सिंधु दरिया ते धाड़े 28वीं तरमीम करप्शन सिंध टोड़ण जी साज़िश समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते मुतहद ऐं मज़बूत सिंध जे उनवान सां 5 ॾींहं बि मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। कराचीअ जे रज़ाकाबाद खां नेशनल हाईवे ताईं पैदल मार्च कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी फरहान लाड़क, मनान शेख, काशिफ़ ख़ासकेली, अशफाक चनड़, फ्याज़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। हैदराबाद में कासिमाबाद जे इलाइक़े ॻोठ मंठार शोरो में पैदल मार्च करे रहवासियुनि में हैंडबिल विरहाया विया। जंहिं बाद लाशारी चौक वटि एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ज़िले नायब सदर माशूक चांडियो, तालके सदर राजा चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतिजाज में मरकज़ी सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासकेली पिणु शरीक थियो। खोरवाह भरिसां ॻोठ यूसुफ लाशारी में मुतहद ऐं मज़बूत सिंध मुहिम जे हवाले सां क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि ज्ञानचंद महेश्वरी, यूसुफ लाशारी, इमाम अली शाह, इस्माइल महेरी, सालार लाशारी, यारमहद जमाली, महरम महेरी, धणी बख्श ख़ासकेली, मोहम्मद मूसा लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पिणु रैली कढी वई। शहजादपुर में पिणु रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ज़िले सदर ज़ुबैर माकोड़ाणी, एडवोकेट सदाम खोसो, कासिम लगारी, महमूद रुखशाणी, नवाब ॾाहिरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। नवकोट ऐं गुलनवारी मोरी ते बि मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी कामरेड किरड़ रेबारी, मजीद बुघियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मिठीअ जे लोहार पाड़े में कार्नर गरजाणी कोठाई वई, जंहिंमें विजय सागर, परशोत्तम कुमार ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कयो। डिघड़ी भरिसां सिंधी आबादगार तहरीक जे अनवर नुहाणी, क़ौमी अवामी तहरीक जे ज़ाकिर लगारी, बाबू नुहाणी, शौकत नुहाणी, बांदी शाख स्टाफ ते हाजी शेर अली नुहाणी सां मुलाक़ात कई, हैंडबिल विरहाया ऐं कंगोरो शाख स्टाफ ते कार्नर गरजाणी करे रहवासियुनि सां सिंध जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। अयाज़ लतीफ़ जो पैगाम पिणु पहुचायो। मेहड़ में एडवोकेट मीर खोसो, सुमर खोसो, हबीब चांडियो, वकील इरशाद अहमद गाॾही, वकील जावेद चांडियो, अली मैसर, मसूद तीवणो नेशनल प्रेस क्लब मेहड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कई। ॿिए तरफ़ नूरियाबाद में मक़सूद जतियाल, लखानू पालारी, ज़ाकिर गुरगेज़ ऐं वहीद नवाब पालारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 21 जून ते नूरियाबाद में रैली जो ऐलान कयो। उमरकोट में ऐं भरपासे में मरकज़ी अॻुवाण अलफ़ुकरा रहीम महर, एजाज़ मंगरियो ऐं ॿियनि शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में रहवासियुनि खे मुतहद ऐं मज़बूत सिंध मुहिम खां आगाह कयो। गढ़ी यासीन में तालके सदर रफ़ीक अहमद कंबोह जी अॻुवाणी में ॻोठनि जा दौरा करे कार्नर गरजाणियूं कयूं वियूं। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध मुश्किल हालतुनि मां गुज़री रही आहे। करप्ट हुक्मरान सिंध लाइ ख़तरो बणिजी विया आहिनि। इक़्तिदार लाइ सिंध टोड़ण जी साज़िश कई पई वञे।
8 करोड़ सिंधी नापाक साज़िश कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदा। अॻवान चयो त सिंध ऐं सिंधियुनि जा मुख़ालिफ़ चाहिनि था त सिंध विरहायल हुजे, सिंधियुनि में इतफ़ाक़ ऐं इतिहाद बदिरां हिक ॿिए जे ॻिचनि में हथ हुजनि, खूनरेज़ी हुजे, झेड़ा हुजनि। अॻवान चयो त सिंधियुनि खे ज़ात जे बुनियाद ते बिरादरी, नस्ल, क़बीले, फ़िरक़े ऐं अक़ीदे जे बुनियाद ते हिक ॿिए सां विढ़ाए कमज़ोर करे सिंध जो दरिया, पाणी, कुदरती वसीला, ज़मीनूं, गैस, तेल, कोयलो, बंदरगाह, जबल, मैदनियात, ॿेट ऐं सिंध जी हर शइ ते कब्ज़ो कयो पियो वञे। जॾहिं त ॿिए पासे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जी नाअहली जे करे सिंध में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। कोटड़ी खां हेठि पाणी न छॾण करे साहिली पट्टी में ॾुकार वारी सूरत हाल आहे। माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि ऐं माल उञ विघे मरी रहियो आहे। सिंध में पाणी जी हथरादू खोट पैदा करे हारियुनि आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त इरिगेशन खाते खे माल गनीमत करे लुटियो वियो आहे। बैराजनि जी सफ़ाई, मरमत, बंद मज़बूत करणु, वाहन जी शाखनि ऐं सिम नालियुनि जी खाटी जे नाले में अरबें रुपयनि जी करप्शन कई वई आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध में पाणी जी खोट जे नतीजे में कराची, हैदराबाद समेत वॾनि शहरनि में रहंदड़ माण्हुनि खे पीअण लाइ पाणी बि न मिलंदो। अवामी तहरीक पारां पिणु 28वीं तरमीम सिंध जे पाणी ते धाड़े औरतुनि जे क़त्लेआम ख़िलाफ़ 16 जून खां 6 जून ताईं सॼी सिंध में एहतिजाजी रैलियूं करे बुख हड़तालूं, मार्च ऐं मुज़ाहिरा करण जो ऐलान कयो आहे। अवामी तहरीक जी मरकज़ी स्टैंडिंग कमेटी जो इजलास मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत हेठि थियो, जंहिंमें एहतिजाजी तहरीक जो फ़ैसिलो कयो वियो। एहतिजाजी तहरीक जे सिलसिले में कोठायल इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त इरसा या कंहिं बि इदारे खे सिंध जो पाणी रोकण जो को बि इख़्तियार न आहे। जेतोणीकि 1991 जो ठाह सिंध मथां ज़ोरी ज़बरदस्ती मढ़ियल आहे। पंजाब जे फ़ाइदे वारो ऐं हिक तरफ़ो आहे, पर पंजाब सरकार उन ठाह ते बि अमल करण लाइ तयारु न आहे। 1991 जे ठाह मूजिबि कोटड़ी बैराज खां हेठि 10 मिलियन एकड़ फुट पाणी हर सूरत में छोड़ करणो आहे, पर कोटड़ी बैराज में 11 जून ताईं जी इरसा जी डेटा मूजिबि डाउन स्ट्रीम में पाणी जो फुड़ो बि छोड़ नाहे कयो वियो। हुन चयो त बल्दिया फैक्ट्री में समय मज़दूरनि खे जेरो साड़ींदड़ दहशत गर्दनि खे आज़ादु करे मज़दूरनि जे खून जो सौदो कयो वियो आहे। हुन चयो त सिंध में औरतुनि खे कारोकारी करे क़त्ल कयो पियो वञे। हिन क़त्लेआम जी ज़िम्मेवार सिंध सरकार आहे, जंहिं क़बीलाई सरदारनि खे मचाए मवाड़ कयो आहे। ज़िले बदीन में 16 जून ते गुलाड़ची ॾेई में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जॾहिं त खॾहरो में 18 जून ते एहतिजाज कयो वेंदो। खोरवाह में पिणु 18 जून ते एहतिजाज थींदो। नोतकाणी में 19 जून ते, ॿुढे कमराणी में पिणु 19 जून ते एहतिजाज कयो वेंदो। 20 जून ते खुस्की, 21 जून ते सिराणी, 21 जून ते कढण ऐं 22 जून ते मलकाणी में एहतिजाज कयो वेंदो। सांगी फरहो में 23, कड़ियो गहवर में 24, राजू खानाणी में 29, टंडो बागो में 30 जून ऐं बदीन शहर में 5 जुलाई ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि आयल कश्मीर वारे इलाइक़े में छिकताइण वारी सूरत हाल अञा ताईं बरक़रार आहे, जॾहिं त रहवासी पिणु सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इंतिज़ामिया पारां क्रैकडाउन ऐं 2 ॼणनि जे मरजण जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त मुज़ाहिरीन पारां फायरिंग ऐं शीलिंग जा इल्ज़ाम पिणु हया विया आहिनि। डिविज़नल कमिश्नर सरदार वहीद तस्दीक कई आहे त रावलाकोट भरिसां ईदगाह वारे इलाइक़े में ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी जे कारकुननि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि विच में मुबैना फायरिंग जे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया ऐं 8 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियल माण्हुनि मां हिक जो तालुक़ पलंदरी ऐं ॿिए जो हुजेरा सां आहे। हुन दावा कई त ॿिन्ही मारिजी वियलनि जो ॾोहारी रिकॉर्ड मौजूदु हो ऐं मथनि मंशात फ़रोशी जा मुख़्तलिफ़ केस पिणु दाख़िल हुआ। ॿिए पासे ज्वाइंट अवामी एक्शन कमेटीअ जी कोर कमेटीअ जे मेंबर आबिद शाहीन चयो आहे त हुकूमत तरफ़ां ॻाल्हियुनि जी आछ तनज़ीम खे विरहाइण जी कोशिशि आहे, जॾहिं त तनज़ीम अहिड़ियुनि कोशिशुनि खे नाकाम बणाईंदी। इंतिज़ामिया अॻु में दावा कई हुई त ईदगाह में
ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी जे कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन करे इलाइक़ो ख़ाली करायो वियो आहे, जॾहिं त आज़ाद पतण वारे हंध ते अञा बि मुज़ाहिरीन मौजूदु आहिनि जिन जो अंग 500 खां घटि ॿुधायो वियो आहे। कमिश्नर मूजिबि ऑपरेशन दौरान पुलिस ऐं सिक्योरिटी एहलकारनि जे बख़्तरबंद गाॾियुनि ते बि फायरिंग कई वई, पर गाॾियूं बम प्रूफ हुजण करे नुक़सानु न थियो। हुन वधीक चयो त मुज़ाहिरीन तरफ़ां सीधी फायरिंग खां पोइ सिक्योरिटी एहलकारनि वटि पंहिंजे बचाव लाइ जवाबी कार्रवाई खां सवाइ ॿियो को बि रस्तो न हो। होॾांहुं ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी जे मेंबर अकरम अब्बासी चयो आहे त रेंजर्स ऐं पुलिस दरेक ईदगाह में उन वक़्तु लांग मार्च जे शिरकत कंदड़नि ते चढ़ाई कई जॾहिं उहे पुरअमन नमूने वेठल हुआ। संदसि चवणु हो त पुलिस लठबाज़ी ऐं फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया, जिन मां 3 ॼणनि जी हालत इंतिहाई ॻणती जोगी आहे। लेबनान जे बेरूत वारे इलाइक़े ते इसराइल पारां हिकु भेरो ॿीहर हमला कया विया आहिनि, जॾहिं त ईरान पारां जवाबी हमले जो ऐलान पिणु कयो वियो आहे। लेबनान जे गादी वारे हंध बेरूत ते थियल हमले में घटि में घटि 3 ॼणा मारिजी विया, 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। हमले में ज़ख़्मी थींदड़ 15 ॼणनि खे इमारतनि मां कढी इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त हमले खां पोइ अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप रद्दअमल ॾींदे चयो त हमिलो न थियणु घुरिजे हा। हुन पंहिंजे बयान में चयो त ख़ासि तौर ते अहिड़े ॾींहुं जॾहिं असीं ईरान सां अमन मुआहिदे जे इंतिहाई वेझो आहियूं, इहो हमिलो न थियणु घुरिजे हा। इसराइल खे पंहिंजे दिफ़ा जो हक़ हासिलु आहे। अमेरिकी सदर इहा बि दावा कई त अमेरिका ऐं ईरान हिकु अहिड़े मुआहिदे जे वेझो पहुची चुका आहिनि जेको न सिर्फ़ ख़िते पर लेबनान में बि अमन जे क़याम जो सबबु बणिजंदो। जॾहिं त ईरान चयो आहे त बेरूत ते इसराइली हमले जे जवाब में रद्दअमल ज़रूरु ईंदो। मोहम्मद बाकर ज़ुल्कदर लेबनान ते हमले खां पोइ जारी कयल बयान में चयो आहे त लेबनान ईरान जी शाहराग आहे। ईरान जी सुर्ख़ लकीर जी ख़िलाफ़ वर्ज़ी हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। अमेरिका सां कंहिं बि मुआहिदे में लेबनान में जारी जंग जो ख़ात्मो शामिलु हुजणु ज़रूरी आहे। सिंध सभा जे सरवाण सिंधी इनाम सेंट्रल जेल कराची मां आज़ादी माणे वरिती। सिंध सभा ख़ासि तौर ते एडवोकेट परवर आज़ाद ऐं राशिद पिताफ़ी जे कोशिशनि सां सिंधी इनाम जी आज़ादी मुमकिन थी सघे। यादि रहे त सिंधी इनाम खे 26 मई ते राति जो संदसि घर मां खंभियो वियो हो, जंहिंखां पोइ सचल थाणे ते मथसि कूड़ो केस दाख़िल करे खेसि ज़ाहिरु कयो वियो। उन समूरे अरसे दौरान सिंधी अवाम क़ौमी कारकुननि सिंध परस्त तहरीक नौशहरो ऐं सिंध सभा मुसलसल जदोजहद जारी रखी। मोरे शहर सां तालुक़ रखंदड़ मोहम्मद अयूब हब, जेको कराची जे गुलिस्तान जोहर इलाइक़े में फुड पांडा जो कमु कंदो हो, उहो गुम थी वियो आहे। ॻोल्हा बावजूदि संदसि को बि पतो पइजी न आहे सघियो, जंहिंजे करे वारस परेशान आहिनि। गोलाड़ची मां सुमार मलाह खंभिजी वियो। सुमार मलाह गोलाड़ची में मच्छी खपाए पंहिंजो पेट गुज़र कंदो हो। मच्छी मार्केट गोलाड़ची में पुलिस ऐं ॻुझनि इदारनि कार्रवाई कंदे सुमार मलाह खे खंभे गुम करे छॾियो आहे। STP पारां सईद मेमण जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। वारसनि ऐं STP अॻवाननि पारां नौशहर फ़िरोज़ में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो करे सईद मेमण जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। STP अॻवाननि पारां सांगड़ में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी अरीनो ख़ासि खेली मोहम्मद रफ़ीक, अहसान अली शर, मुमताज़ मगसी, मामा ॾाढ़ू जावरी, नज़ीर सोलंगी ऐं ॿिया करे रहिया हुआ। अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन कराची चैप्टर पारां कराची प्रेस क्लब जे सहकार सां सिंध जे अज़ीम इनकलाबी अॻवान हारी तहरीक जे सरवाण बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जे अदबी ख़िदमतनि बाबति कराची प्रेस क्लब में हिकु बावकार मुज़ाकरे जो इहतमाम कयो वियो।
सिंध जे नामवर दानश्वरनि मुफ़करनि सहाफ़ियुनि सियासी तोड़े समाजी शख़्सियतनि चयो त सिंध जा ॾुखे दौर मां गुज़री रही आहे। उन में हैदर बख्श जतोई जहिड़नि आलिम शाइरनि ऐं जदोजहद कंदड़ अॻवाननि जी सख़्तु ज़रूरत आहे। तक़रीब में शरीक प्रोफेसर एजाज़ कुरैशी, डॉक्टर सैयद जाफ़र, डॉक्टर ज़फ़र जुणेजो, सदफ़ थल्हो, अमानुल्ला शेख, सुहेल सांगी, जावेद महर, मंसूर खोखर, ताज मरी, यूनस महर, गुल महमद मंगी ऐं ॿियनि ख़िताब कयो। मुक़ररनि चयो त अॼु असीं हिकु अहिड़ी अज़ीम शख़्सियत खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ गॾु थिया आहियूं जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी हारियुनि, मज़दूरनि ऐं मज़लूम तबक़नि जे हक़नि जी जदोजहद लाइ वक़्फ़ करे छॾी। कामरेड हैदर बख्श जतोई जो नालो जदोजहद, मज़ाहिमत ऐं उमेद जी अलामत तौरु हमेशह यादि रखियो वेंदो। संदसि फ़िक्री, अदबी ऐं सियासी ख़िदमतूं ईंदड़ नसलनि लाइ मशअले राह आहिनि। संदसि पैगाम इंसाफ़, बराबरी ऐं अवामी हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद खे नई तवानाई ॾींदो रहंदो। तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे प्रोफेसर एजाज़ कुरैशी चयो त हैदर बख्श जतोई हिकु अज़ीम इंसान हुआ। मूं संदसि जदोजहद जा लॻभॻि 25 साल वेझो रही ॾिठा। वन यूनिट जे दौर में संदसि किरदारु इंतिहाई शानदार रहियो ऐं हुन सिंध जो केस भरपूर नमूने विढ़ियो। हुन चयो त हैदर बख्श जतोई लगातार ऐं बेलोस जदोजहद कई ऐं हू 24 कलाक धरती ऐं अवाम जे मसइलनि बाबति सोचींदो रहंदो हो। हुन सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदे चयो त इब्राहिम जोयो, GM सैयद ऐं काज़ी फैज़ मुहम्मद बाबति सेमिनार मुनक़िद थियणु घुरिजनि। तक़रीब जे ख़ासि महिमान डॉक्टर जाफ़र अहमद चयो त हैदर बख्श जतोई जो कमु ऐं मक़ाम तमामु बुलंद आहे। हुन वन यूनिट ख़िलाफ़ ऐं हारियुनि जे हक़नि लाइ कामयाबु तहरीक हलाई। हुन चयो त तरक़ी पसंद तहरीक खे मुनज़म करण जी ज़रूरत आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम नौजवाननि में शऊर पैदा करण जो ज़रियो बणिजनि था। संदसि चवणु हो त सरकारी नौकरी दौरान हैदर बख्श जतोई सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हारियुनि जी ख़राब हालत ॾिठी ऐं उन्हनि जी ज़िंदगी ठाहिण लाइ हुन नौकरी ताईं इस्तीफ़ा ॾिनी। हुन चयो त वन यूनिट ज़रिए चइनि सूबनि खे गॾाए हिकु सूबो बणायो वियो ऐं उनखे ओभर पाकिस्तान जे मुक़ाबले में बीहारियो वियो। संदसि चवणु हो त सिंध तास मुआदे ते भारत में पंडित नेहरू खे बि तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पियो, जॾहिं त गुड्डू बेराज जे मनसूबनि मां फ़ौज खे फ़ाइदो पहुचायो वियो। नामियारे लेखक डॉक्टर ज़फ़र जुणेजे चयो त हैदर बख्श जतोई हफ़्तेवार हारी हक़दार जा एडिटर हुआ। हुन अख़बार जा इदारा हारियुनि, मज़दूरनि ऐं महरूम तबक़नि जे हक़नि लाइ लिखिया। नामियारे साफ़ी यूनस महर चयो त पाकिस्तान जे क़याम खां अॻु ऐं पोइ सिंध में हैदर बख्श जतोई, सूर्या बादशाह, आला बख्श सुमरो, GM सैयद ऐं शेख याज़ जहिड़ियूं शख़्सियतूं मौजूदु हुयूं, पर अॼु अहिड़ी क़यादत जी खोट महसूसु थिए थी। इदरीस जतोई चयो त हैदर बख्श जतोई जदीद शाइरी खे नए रुख़ सां मुतारिफ़ करायो। संदसि शाइरी दरिया शाह जी रिवायत सां जुड़ियल महसूसु थिए थी। शाह इनायत शहीद फोरम जे चेयरमैन गुल महमद मंगी चयो त हैदर बख्श जतोई पंहिंजे नज़मनि, हमद, सना ऐं शाइरी जे हर रंग में हारियुनि जे मसइलनि ऐं संदनि हक़नि जी ॻाल्हि कई। संदसि चवणु हो त हैदर बख्श जतोई ऐं शेख याज़ पंहिंजे दौर जा वॾा शाइर आहिनि। नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी चयो त जेसिताईं मर्दनि सां गॾु औरतूं बि जदोजहद में शामिलु न थींदियूं तेसिताईं समाज में हक़ीक़ी तब्दीली मुमकिन न आहे। हुन चयो त हैदर बख्श जतोई सिंध जी बका लाइ शाइरी कई ऐं उन्ही जुर्म में खेसि जेल जूं सख़्तियूं बि बर्दाश्त करणियूं पियूं। सीनियर सहाफ़ी सुहेल सांगी चयो त हैदर बख्श जतोई जी शाइरी ऐं तहरीरूं सियासी शऊर सां भरपूर हुयूं ऐं सिंध में हारियुनि जे मसइलनि जे हल लाइ संदनि जदोजहद विसारण जहिड़ी नाहे। सियासी ऐं समाजी कारकुन सदफ़ थल्हो चयो त सिंध में कामरेड हैदर बख्श जतोई जी अज़मत बेमिसाल आहे। पीर सरहंदी संदसि ख़िलाफ़ फ़तवाऊं जारी कयूं ऐं सख़्त मुखालफ़त कई, पर हैदर बख्श जतोई कॾहिं बि माफ़ी न घुरी ऐं पंहिंजे मौक़िफ़ ते साबित क़दम रहियो। डेमोक्रेटिक पार्टी जे अॻवान अमानुल्ला शेख चयो त मूं हैदर बख्श जतोई खे लाड़काणे में पंफलेट विरहाईंदे ॾिठो। हुन नवनि ज़रई सुधारनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदे चयो त सरहदी रुकावटुनि खे ख़तमु करणु ऐं विचोले तबिके खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। जावेद महर जो चवणु हो त हैदर बख्श जतोई सिंध जे मसइलनि जे हल लाइ इंतिहाई असराइती जदोजहद कई। तक़रीब में शरीक महिमाननि खे अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन सिंध जे सदर रियाज़ शाहिद दायो भलीकार चयो
जॾहिं त आख़िर में अंजमन कराची जे सदर मंसूर खोखर महिमाननि जा थोरा मञिया। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवान कामरेड इमदाद काज़ी चयो आहे त वफ़ाक़ी बजट में मज़दूरनि, हारियुनि, विचोले तबिके ऐं पघारदार माण्हुनि लाइ का बि हक़ीक़ी रिआयत न ॾिनी वई आहे, जॾहिं त मराहतूं रुॻो मथिएं सरमाएदार तबिकनि लाइ आहिनि। 18,777 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट मां दिफ़ा लाइ लॻभॻि 3,000 अरब रुपया ऐं कर्ज़नि जी अदायगी लाइ 8,000 अरब रुपयनि खां वधीक रक़म रखी वई आहे, जेका कुल बजट जो 42.9% बणिजे थी। पघारनि ऐं पेंशन में रुॻो 7% वाध कई वई आहे, जेका मौजूदा महांगाई जे मुक़ाबले में तमामु घटि आहे। आवाम खे रिलीफ ॾियण बदिरां हुक्मरान अशराफिया पंहिंजूं मराहतूं वधाए रही आहे। तंहिं करे मुल्क में हक़ीक़ी तब्दीली लाइ आवाम खे मुनज़िम जदोजहद करणी पवंदी। नाम्यारे रागी मांझी फ़क़ीर पारां इंसानी हक़नि ऐं समाजी भलाई लाइ नई तनज़ीम क़ाइमु करण जो ऐलान। नाम्यारे रागी ऐं समाजी शख़्सियत मांझी फ़क़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त काफ़ी अरसे खां इहा ख़्वाहिश हुई त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौजूदु इंसान दोस्त माण्हुनि खे हिकु प्लेटफार्म ते गॾु करे इंसानी हक़नि, समाजी शऊर, अमन ऐं भाईचारे लाइ मुनज़िम अंदाज़ में कमु कयो वञे। हुन चयो त उन मक़सद लाइ पहिरें मरहले में हिकु ऑर्गेनाइज़िंग कमेटी जोड़ी वई आहे, जेका तनज़ीम जे मंशूर ढांचे ऐं क़ानूनी रजिस्ट्रेशन बाबति सिफ़ारिशूं तयारु कंदी। हुन ॿुधायो त तनज़ीम सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां तालुक़ रखंदड़ बाशऊर माण्हुनि ते मुश्तमिल हूंदी ऐं इंसानी हक़नि जे तहफ़ुज़, अवामी आगाही, सेमिनारनि, समाजी भलाई ऐं अमन जे फ़रोग़ लाइ सरगर्म किरदारु अदा कंदी। काफ़ी अरसे खां वठी इहा हिकिड़ी दिलि में हसरत रही त हूं त असां पंहिंजे आड़ो वाड़ो पंहिंजे वसआर जेके बि सिंध ते तकलीफ़ूं या माण्हू ग़रीब ॾाढे खे तकलीफ़ूं अचनि थियूं उहा त उन्हनि में असां पंहिंजे तरफ़ खां, पंहिंजी जमायत जे तरफ़ खां उन में शामिलु त थींदा आहियूं, पंहिंजे वसआर वञी उते पहुचंदा आहियूं। पर कुझु अरसे खां वठी इहा हसरत रही त का अहिड़ी तनज़ीम साज़ी ठाहिजे जंहिंमें जेके बि सिंध जा बाशऊर सुठा जेके इंसानियत सां मुहबत रखनि था या इंसानियत जो जज़्बो उन्हनि में आहे, उन्हनि खे कठे गॾु करे ऐं अहिड़ो को कमु कजे ऐं उन्हनि सभिनी सां गॾिजी कमु कजे, अहिड़ी का तनज़ीम ठाहिजे। सो अॼु बाक़ाइदा उन तनज़ीम जी शुरूआति कई अथऊं ऐं उन में असां जेको आहे सो ऑर्गेनाइज़र बि हर ज़िले मां चूंडिया आहिनि। सो इन्हनि तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त उन असां जेका अॼु ठाहियूं पिया तनज़ीम, उन लाइ तव्हां पंहिंजा राया बि ॾींदो ऐं असां हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप उहो बि ठाहियूं था, उन ते बि तव्हां असां सां ॻंढियल रहंदो। सामारे भरिसां शौक़ीअ मल जे ॻोठ जेरो ख़ान कपरीअ जे रवासी कोली बिरादरी मीरा कोली, किरशन कोली, न्याणी अनीता कोली प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर धुर कपरी बिरादरी जे बासरनि ते मुबीना नाजाइज़ियत जा इल्ज़ाम पिणु हंया। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त असां गुज़िरियल 25 सालनि खां बिलावल कपरीअ जे मुर्गी फार्म ते मज़दूरी कंदा हुआसीं। बिलावल खां 25,000 कर्ज़ खंयो हो, हुन 1,40,000 कर्ज़ ॿधो। असां बुखे पेट रही ॾींहुं राति हिकु कर्ज़, हुन जो समूरो कर्ज़ लाहे असां ॻोठ मां लॾे वियासीं। हाणे हुन घरनि में घिड़ी तशदुद करायो आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदार ख़िलाफ़ फौरी तौरु कार्रवाई कई वञे। लाड़काणे भरिसां ॻोठ ग़ुलाम भुट्टो जे रवासी पोहरे तरफ़ां पंहिंजे मासूम पोटे सां गॾु बासरनि जे मुबीना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ पोहरेत सोराब भुट्टो पंहिंजे पोटे अज़हर अली भुट्टो सां गॾु दाहींदे चयो त ॿिनि जरेबनि ते ज़ैतूननि जो बाग़ आहे जेको हर साल 10 लख में ठीके ते ॾींदा आहियूं। वालिद खे बासर ठेकेदार रियाज़ भुट्टो वर्ग लाइ ॼाणल बाग़ जो ठीको सिर्फ़ु 1,30,000 में खंयो आहे। हुननि चयो त असां सां ठगी थी आहे, इंसाफ़ ॾियारियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾां ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।